अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठवर बावाला। नेकी कंदड़नि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 7। अल्लाह हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। ऐं दाऊद अलैहिस्सलाम लाइ जबलनि ऐं पखियुनि खे ताबे कयोसीं जेके उन सां गॾिजी तस्बीह कंदा हुआ ऐं खेसि तव्हां लाइ ज़िरह पाइण जी सिख्या ॾिनीसूं जीअं तव्हांखे तव्हांजे जंग वग़ैरह में तकलीफ़ खां बचाए। छा पोइ तव्हां शुकुर कंदड़ आहियो? सुलेमान अलैहिस्सलाम लाइ तेज़ हवा खे ताबे कयोसीं जेका संदसि हुकुम सां संदसि तख़्त ऐं संदसि लश्कर खे उन सरज़मीन यानी मंज़िल ॾांहुं खणी हलंदी हुई जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं। असां हर शइ खे ॼाणंदड़ आहियूं ऐं किन शैताननि खे संदसि ताबे कयोसीं जेके संदसि लाइ समुंड मां मोटी कढण लाइ टुॿियूं हणंदा हुआ ऐं महिलात ऐं कारखाना ठाहिण खां सवाइ जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं। असां हर शइ खे ॼाणंदड़ आहियूं ऐं किन शैताननि खे संदसि ताबे कयोसीं जेके संदसि लाइ समुंड मां मोटी कढण लाइ टुॿियूं हणंदा हुआ ऐं महिलात ऐं कारखाना ठाहिण खां सवाइ ॿिया अजीब ग़रीब कम कंदा हुआ। असां संदसि हिफ़ाज़त कंदड़ हुआसीं जीअं संदसि नाफ़रमानी न कनि या खेसि नुक़सानु न ॾियनि। ऐं सुलेमान अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम जे नबूअत ऐं इल्म जो वारिसु थियो ऐं चयाईं त ऐं इंसानो असांखे पखियुनि जी ॿोली सेखारी वई आहे ऐं असांखे हर शइ अता कई वई आहे। बेशक इहो अलाह ताला जो पधरो फज़ल आहे। ऐं हिक भेरे मुसाफ़िरीअ ते वञण वक़्तु सुलेमान अलैहिस्सलाम लाइ जिननि इंसाननि ऐं पखियुनि जा लश्कर गॾु विया जिन जी सिफ़ बंदी कई वेंदी हुई ताजो जॾहिं ताइफ़ या शाम में किविलिन माकोड़ियुनि जे हिक माथिरीअ वटि आया त संदन सरदार माकोड़ीअ चयो त ऐं माकोड़ियूं पंहिंजे ॿिरनि में घिड़ी वञो। तव्हांखे सुलेमान अलैहिस्सलाम संदसि लश्कर अणॼाणाईअ में ची बाटे न छॾे ऐं गाफ़िल रैयत जी पर घोर लहण लाइ माकोड़ीअ खां सिख। संदसि फ़र्ज़ शनासीअ वारी ॻाल्हि ॿुधी सुलेमान अलैहिस्सलाम खिलियो ऐं चयाईं त रब मौजा मूंखे तोसी कढे त तुंहिंजे उन नेमत जो शुकुरु करियां जेका तो मूं ते ऐं मुंहिंजे माउ पीउ ते कई आहे ऐं साल अमल करियां जंहिंसां तूं राज़ी थिए। मूंखे पंहिंजे रहमत सां पंहिंजे सालिबाननि में शामिलु फ़रमाए। हुड पखी चयो त मूंखे मालूम थियो आहे जेका तोखे ऐं तुंहिंजे लश्कर खे मालूम आहे ऐं मूं वटि सबा शहर मां यकीनी ख़बर आंदी आहे ऐं मूं वटि शहर सबा मां यकीनी ख़बर आंदी आहे। बेशक मूं हिकु औरत नाले बिल्कीस धीअ शराहील खे लधो आहे जेका उन्हनि ते बादशाही करे रही आहे ऐं खेसि बादशाह वांगुरु हर शइ अता कई वई आहे ऐं